हर क़िस्म जी तारीफ़ें जे हक़दार अल्लाह रब्बुल आलमीन जे वास्ते जे ख़ालिक़ ख़ल्क़ समूरी माण्हू जिन्न मलक हुज़ूरी उब ज़मीनूं निखट नूरी माणक मोती मुश्क खथूरी रातियूं ॾींहं मुंधूं ऐं माह जंहिंजे हुक्म नीचां सारी काइनात हले थी, जंहिंजी नज़र हर कंहिं मथे आहे, जंहिंजे इल्म खां कोई वस्तु छुपल ऐं लिकियल न आहे, जेको अला कुल शैइन क़दीर आहे। दुरूद ऐं सलाम मिणी नबी मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे, जंहिंजे अचण जे बारे में कंहिं चयो त आयो मीर मुहम्मद घोट जाओ जामन जो जामोट फिरीम आए थई पालोट कुछ थई खलकत वेही खोट वण टण वासिया थई वण फोट चढ़ियो चाह मुंहिंजा ॾेई चोट किसरा जो पण किरे कोट अहिड़ो अरबी सो अणमोट कहर कंबाया कुल कुफरान वञा कुरेशियता कुर्बान फसल्लल्लाहु अला आलिहि वसहबिहि वबारक वसल्लम। मुसलमानो, हिन दुनिया जे अंदरि चई क़िस्म जा आगेवान आहिनि। हिकिड़ो आगेवान ख़लीफ़तुल मुस्लिमीन, ॿियो आगेवान आमिर, टियों आगेवान राजा, चौथो आगेवान जमहूरियत जो बादशाह। इन्ही जी चई मुंदे खे सम्झे जी कोशिश कंदासूं। खिलाफ़त, आमिरियत, लोकशाही, राजाशाही। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 63 वरे जी उम्र में हिन फ़ानी दुनिया मां मौत जे ज़रिए लाॾाणो करे विया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पण ऊंची ऐं मौत पण शान वारो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विञण पुञाणा उम्मत जे अंदरि वॾी बेचैनी थई, जहां पंहिंजो आगेवान केरु, पंहिंजो क़ाइद केरु, लीडर कंहिंखे बनायूं, कंहिंखे झंडो ॾियूं इस्लाम जो। पोइ इहे चर्चा हलई घणी हलई त कंहिं चयो जे भला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके मां हिजरत कयो मदीने ऐं गारे सौर जे अंदरि चंद ॾींहं ॾुखियो वक़्तु हो, तैर कंहिं साथ ॾिनो, इन सफ़र में केरु बेरो हो। आवाज़ आयो अबू बकर सिद्दीक़, अबू बकर सिद्दीक़। वरी कंहिं चयो त जॾहिं सॼे मके ठुकराए जे हिकिड़ी राति में आसमाने जो सफ़र तैर कयो शख़्स हो, जंहिं चयो त जेकी नबी चए ई सच आहे। हा, रातू दी रात इन ई राति में सफ़र करे आयो महराज जो, त चयो ई त अबू बकर सिद्दीक़, अबू बकर सिद्दीक़। हलियो मुंदो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छहली उम्र में बहैसियत बशर बीमार हुआ, पर नबीअ जी बीमारी ऊंची ऐं शान वारी बीमारी। उन वक़्तु नबीअ जी ज़िंदगीअ में नबीअ जे मुसल्ले ते भला केरु हो? आवाज़ आयो अबू बकर सिद्दीक़, अबू बकर सिद्दीक़, अबू बकर सिद्दीक़। मिणी राय ॾिनो जे अबू बकर सिद्दीक़ पा मिणी जो ख़लीफ़ो। जॾहिं त खिलाफ़त तंहिंजो इशारो त शरीयत में होज। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े हंधि फरमायो हो, अलैकुम बिसुन्नती, मुंहिंजी सुन्नत ते मथे अमल करणु वाजिबु आहे। अलैकुम लाज़िम आहे,
ईअं जी खुलफाए राशिदीन अल महदीन मिन बादी, मूं पुठियां जेको खुलफाए राशिदीन ईंदा उन जी सुन्नत पण आ मथे लाज़िम है, वाजिब है। हदीस में ॿ मुंदा आया, हिकिड़ो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी थिए वारी है, तंहिंजो पैगाम, ऐं ॿियो पुठियां खुलफाए राशिदीन जो दौरु अची थो। त नबी पुठियां जेको दौरु आयो इहो खुलफाए राशिदीन जो दौरु, खिलाफ़त जो दौरु, अबू बकर सिद्दीक़ जिजो टाइम न हली सघियो, थोड़ा ख़बर है थोड़ा महीना। अबू बकर सिद्दीक़ पुठिया उमर फारूक जो दौर आयो, साहबा किराम 6 ॼाणे वेही करे निकी कयो जे हीअ पंहिंजो ख़लीफ़ो बने। उमर फारूक जो दौर घणो हलियो, सुबातुणी नमाज़ पढ़ायूं पे, अबू लूलू फ़ैरोज़ ग़ुलाम अचे थो ऐं उमर फारूक ते हमला करे थो, तीर से हमलो कयईं, ज़ख़्मी थी वियो, नमाज़ दरमियान नमाज़ जे विच में हमलो थियो सुबातुणी में, थोरे खे ॾींहं पुठियां हली निकिरियो। उम्मत बेरी थी, उस्मान गनी के लीडर बनायो, खलीफ़ो बनायो, उम्मत जो क़ाइद बनायो। उस्मान गनी जी खिलाफ़त पण शान वारी हुई। उस्मान गनी खिलाफ़त हलायूं पे, अचानक हंगामो करण वारे हंगामो कयो ऐं इनखे घेरे लाथो। ही खलीफ़ो खाली मके मदीने जो न हो, पूरी दुनिया जो खलीफ़ो हो। खिलाफ़त राशिदा पूरी दुनिया जी खिलाफ़त। पाणी बंदि कयो, पर पाणी उन नेस जो आहे बंदि कयो जेको यहूदी वटां विकांदो नेस ॻीणे, विकांदो नेस गिनी ऐं आम मुस्लमान लाइ वक़फ़ कयो वें, ऐं वक़फ़ में उस्मान गनी तमामु आगड़ हो। रोज़े जी हालत में हमलो थियो, हमलो करण वारे सर मुबारक अलंग करे छॾियो धड़ खां। खलीफ़तुल मुस्लिमीन अमीरुल मोमिनीन 3 नंबर जो उम्मत हज़रत अली बिन अबी तालिब अली करमुल्लाह वजहू के खलीफ़ो बनाए। हितां मदीने मां कूफे जी तरफ़ पिंड जी गादी खड़ी हुआ, राजधानी खड़ी हुआ। अलगर्ज़ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पण सुबातुणी मुसल्ले ते पढ़ायो पे, थियो हमलो, ही पण शहीद थी विया। 4 यार 4 खलीफ़ा खुलफाए राशिदीन, अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, अली मुर्तज़ा। इन्हीं जी अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पिंड में रिश्तेदारी करो है। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हसन अने हुसैन जा नाना, हसनैन जा नाना, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जमाई हज़रत अली, बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा शोहर अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे काके जा पुट काकाई भाउ। उस्मान गनी बफेरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जमाई। 3 नंबर जा खलीफ़ा हज़रत उमर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहुरा, ऐं अबू बकर सिद्दीक़ पण उम्मुल मोमिनीन आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जा वालिद, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहुरा। चई हुकूमत कयो, खिलाफ़त कयो, 4 खलीफ़ा। मुंदो आयो वरे मुद्दत सिर्फ़ अने सिर्फ़ लमसम 30 वरे, 29 जे गारे में ई दौर पूरो थी वियो। तंहिं पुठियां ॿियो दौर आयो खिलाफ़त जो, जंहिंजे अंदरि भारी नुक़सान थिया। अने खुलफाए राशिदीन जो दौर ऊंचो अने क़ीमती, अहिड़ो दौर पुठियां कॾहिं आयो न।
बनु उमैया, खिलाफत बनु उमैया। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे कुटुंब मां अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुआ, कातिब वही हुआ, साहबी रसूल हुआ। नबीअ जे ज़माने में क़ुरान मजीद जी आयतूं लिखंदा पिया हुआ, अने मशहूर साहबी हुआ। खिलाफत राशिदा पुठिया उम्मत में इख्तिलाफ़ थियो। अमोक हज़रत हसन जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नवासा अने अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा पुट, तंहिंखे ख़लीफ़ो बनायो। कूफ़े वारे थोरे इंसान हेॾा उम्मत जे हिकिड़े हिसे हज़रत माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़लीफ़ो बनायो। इन्हनि जो पिंड में समझौतो थियो। हज़रत हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु राजीनामा ॾिनो अने अमीर माविया खे ख़लीफ़ो बनायो। अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु पूरी उम्मत जा ख़लीफ़ा बनिया। इख़्तिलाफ़ थी विया पूरा, अने ये खिलाफत हलई। खिलाफत बनु उमैया चवाजे तो। कुल 14 ख़लीफ़ा आया। 92 वरस सुधी ये खिलाफत हलई। इन खिलाफत के अंदर उमर बिन अब्दुल अज़ीज़ तमाम ऊंचो ख़लीफ़ो हो। इन ही दौर में मोहम्मद बिन कासिम पंहिंजे हिन प्यारे मुल्क में आयो। राजा दाहिर जेको सिंध जो राजा हो, तंहिंखे साम्हूं जेको मुक़ाबिलो थियो ही ज दौर हो। थे खिलाफ़त 92 वरे पुठिया ॿियो दौर पूरो थियो। इन्ही के दौर पूरो कीअं थियो? जंग थी। अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जे औलाद जा जेके हुआ, उन जंग कयो। ज़ाब नामी मिस्र में को जगह है, तंहिंजी जंग में मरवान सानी करे अब्बासी 14 ख़लीफ़ो, बनु उमैया जो 14 ख़लीफ़ो अब्बासी जे हथा पूरो थियो। अने बनु उमैया जी हुकूमत पूरी थी, अब्बासी जी हुकूमत शुरू थी। अबुल अब्बास मंसूर तंहिंजो दौर थियो चालू। ई सिलसिलो हलियो हलियो हलियो। खिलाफत जो सिक्को हलियो 2-4 ॾींहं न, बल्कि 508 वरस सुधी 37 ख़लीफ़ा आया। मड़े इन ही घर जा पे आया। पर थियो ईअं त हलाकू खानो थियो। अने बगदाद ते हमलो कयईं, बगदाद के वैरान कयईं। हिकिड़ो ॿ न, लखों इंसान बगदाद जे अंदर हलाकू जे हथा कुसी विया। आड़ ते जेको नए नंढी है, तंहिंमें एतिरो रत वड़ो, एतिरो रत वड़ो इंसान जो, जे नए जो पानी, नंढी जो पानी लाल पे पियो। इस्लामी वॾा कुतुबखाना हुआ, किताब घर हुआ जर इन्ही के दुखायो, पोइ इन्ही जी राख फगायो दरिया में, तर दरिया कारो थी वियो वानीअ से। हलाकू खान जे हथा 37 ख़लीफ़ा, तंहिंजी थी हुकूमत पूरी बनु अब्बास जी। इन दौर में इन्ही से विरोध में थोड़ियूं थोड़ियूं नंढियूं वॾियूं जाम ॿियूं पण इस्लामी सल्तनतूं क़ाइमु थियूं पे। न पिंड में जंगी जहिड़ा थिया पे। 3 दौर थिया पूरा। खिलाफत राशिदा, बनु उमैया, बनु अब्बास। ये मड़ा खिलाफत, इस्लामी खिलाफत। 4थो दौर आयो। हलाकू खान बगदाद ते हमलो कयईं, तंहिंजे 40-41 वरे पुठिया। 40-41 वरे जो विच में वेछो पई आयो। कोई पण खिलाफत मुसलमाननि जी हुई न। दौर आयो खिलाफत उस्मानिया जो, सल्तनत उस्मानिया, तंहिंजो दौर आयो। अने सॼो अजीब अने नवो दौर आयो।
जंहिंजो सिक्को बरूको, जंहिंजो प्लान बरूको। ज़बरदस्त दौर हो। कोई कमियूं हर कंहिंजूं हुए थियूं, खामियूं हुए थियूं, हिते इन जा भला कम पण हुए था। इन खां पहिरीं जेको बनु अब्बास जो मूं चयो 506 वरह सुधी हुकूमत, अने 37 ख़लीफ़ा, जॾहिं त हीउ हिकिड़ो ख़लीफ़ो ओछो 36 ख़लीफ़ा ऐं 620 वरह सुधी हुकूमत हलाई। पंहिंजो अंग्रेज़ी वरे पासारियूं 2026 हले पियो। अॼु 2026 5वें महीने जी 1 तारीख़ हाणे ऐं सारे सघो था। 1919 वटा जले 22 सुधी इन जी हुकूमत हलई। 20 में सम्झो जो हुकूमत 21 में पूरी थी। 1920 21 105 वरे थिया। चंद्र जे हिसाब सां हर 35 वरे ते हिकिड़ो वरे वधे, 36 वरे थिए। सल्तनत उस्मानिया एतिरे सूदी, हीउ जेको पाण जंहिंखे मुग़ल चवनि था ऐं ॿिया दुनिया जा राजा, ही मणे उन जी मातहती में हुआ अने उन जो झंडो तंहिंखे मञंदा हुआ, सल्तनत उस्मानिया के। पर सल्तनत उस्मानिया जो ख़ात्मो हिकिड़ो वॾो मौज़ू आहे। यहूदी साज़िशो थई हुकूमत के ख़त्म करेला, इस्लामी सल्तनत के बर्बाद करेला, खिलाफत के पूरी करेला। 100 वर मेहनत कयो यहूदीअ। तैर इज़राइल जे अंदर पण ई आया जेको उनटाणे जो फ़लस्तीन हो, इन्ही जे दौर में फ़लस्तीन में इन खे जगह मिलई। इज़राइल उनटाणे वठो, यहूदी आया ऐं पिंड जी हुकूमत जो ख़ात्मो थियो। छहलो अब्दुल हमीद राजा, छत्रियों जेको राजा हो, तंहिंखे हिकिड़ी ट्रेन में रेल में मुल्क में जाए कढी छॾियऊं, सल्तनत मां कढी छॾियऊं, ॾेस वठो ॾिनो। अलगर्ज़ ई पंहिंजूं 4 गादियूं मूं आके साम्हूं मुंदो रखियो त 4 क़िस्म जी हुकूमत हुए थी। हिकिड़ी खिलाफ़त जंहिंजो आके 15 मिंटे जे अंदरि मूं सॼो ढांचो सुणायो। ॿई हुकूमत हुई थी आमरीयत। हाणे खिलाफ़त पूरी थी वई, खिलाफ़त किॾाए न आई। अने खिलाफ़त जे ख़लीफ़े जो क़ुरान में ज़िक्र पण आहे। खिलाफ़त जो कानून जंहिंजे झंडे नीचे हद क़ाइमु करे में अचे थी, ई ख़लीफ़ो इस्लामी सल्तनत जो ख़लीफ़ो उलुल अम्र जंहिंखे चई में आयो। ॿियो आहे आमिर, डिक्टेटर। आमिर कंहिं बि क़िस्म जी हुकूमत पिंड जी वर्दीअ जे बर ते या तलवार जे ज़ोर मथे क़ाइम मुक़ाम राजा के क़त्ल करे या क़ैद करे पिंड उन जी कुर्सी ते ज़ोर मस वेही रहे। उन वटां कुर्सी झटे उनखे पछाड़े पिंड वेही रहे ऐं घर जो कानून हलाए। कोई उन वटि आइन न, कोई दस्तूर न, लम्बियूं मिसालूं न। 1947 पुठिया पाखां जेको ओतिरो मुल्क रहियो, इन में अहिड़ा वॾा 4 आमिर आया जंहिं ज़बरदस्ती हुकूमत खे किराए ऐं पिंड जो ज कानून हलायो, ॿियो कोई कानून न हुए। जंहिंमां 6 ॿ नाला उहो इंसान ॾिठा, उन जो दौर ॾिठा। हिकिड़ो ज़ियाउल हक़ ऐं ॿियो परवेज़ मुशर्रफ। इन खे आमिर चवाजे थो। घर जो क़ाइदो, ॿियो कोई क़ाइदो न। इहा हुकूमत पण दुनिया में ऊची आहे, जिजा ॾींहुं हली नथी सघे। मिणी खां वधारे ज़ुल्म इन में थिए थो। टियों मुंदो आहे राजाशाही। अने ये आसान हुकूमत है। राजा पीढ़ी दर पीढ़ी अचे पियो, अने मुल्क में अमन कायम रखे, हक़ ॾे। पिंड जी मर्ज़ी से पिंड पुठियां पिंड जो पुत्र का
भाउ पंहिंजी मर्ज़ीअ सां राजा बनाईंदो वञे। सिलसिलो अचे पियो जीअं 1147 वटा आंकड़ो 1147 वटा 1947 सूदीअ समय जे नस्ल में मथे जेको जाड़े जा फुटा लाखियार वीरो नखत्राण जी आड़ ते इतां जाड़े जंहिंजो वस हलियो हुकूमत हले राजा साई हुकूमत हिकिड़े पुठियां ॿियो ॿिए पुठियां टियों इन विच में कई लोॾा आया पर ही सिलसिलो 47 सूदी हलियो आज़ादी सूदी हलियो। भारत आज़ाद थियो उन वक़्तु भारत जी सरज़मीन मथे 565 घटि वधि 563 क़ाइदेसर अहिड़ा नंढड़ा रजवाड़ा हुआ। राजा शाही हुकूमत हलई थे अने ख़ासियूं हुकूमतूं हुयूं भले कंहिं बि धर्म जूं हुयूं उते अमन अमान क़ाइमु हो। राजा चूंडे जो इख्तियार सिर्फ़ न सिर्फ़ु राजा पिंडके न राजा जे घर में हुए। अहिड़ी हुकूमत हींअर सऊदी में पण आहे मगर सऊदी में क़ुरान अने हदीस जी हुकूमत आहे इंसाफ़ वारनि जी हुकूमत आहे। केतिरा ॾींहं हलंदी इहा अल्लाह जी मर्ज़ी पण 1933 में जेको शख़्स हो लगातार इन जी हुकूमत अचे पई अॼु सूदीअ 1952 में वफ़ात करे वियो तंहिं पुठियां हिन जो पुत्र आयो पोइ ॿियो पुत्र पोइ इन लेवल ते हले पियो मुंदो हले पियो अॼु सूदीअ उन जो पुत्र रहियो से लमो न हिन जे नस्ब पिंड जो हक़ीक़ी पुत्र यानी पुठियां भाउ पिया अचे बाप केॾा भाउ क़ीमती 1952-53 वटा अॼु सूदीअ सॻा भाउ हुकूमत कयूं पिया। राजा शाही पब्लिक खे अदलो इंसाफ़ ॾिए था। 3 मुंदा थिया टूंक में हाणे अचींदो चौथो मुंदो जंहिं लाइ करे ही सॼो मूं घाट घड़ियो जमहूरियत लोकशाही अने दुनिया में जमहूरी मुल्क घणा आहिनि जे पब्लिक खे इख्तियार हुए तो राजा चूंडे जो। भारत मुल्क आज़ाद थियो तंहिं पुठियां तर्ज़ हुकूमत जमहूरियत आहे लोकशाही आहे अने बहितरीन आहे। हिकिड़ो बंधारण आहे कानून आहे क़ाइदो आहे नियम आहे जेको सारो आहे अने सुठो आहे ऊंचो इस्लाम है कुरान है पर इंसानी ज़िंदगी ला मुल्क में रोण सोहण क़ाइदो कानून ई तमामु सारो है जैसे आइन हिंद दस्तूर हिंद चऊं था। जैं दस्तूर पाके आज़ादी ॾिनी है ताईं पिंड जो धर्म अपनाए सघो था उन ते अमल करे सघो था उन जो प्रचार करे सघो था। अॼु भारत के अंदर मुसलमान सर पिंड जो ऊंचो करे हली सके तो मस्जिद बनाए सके तो मदरसो बनाए सके तो इस्लाम जो प्रचार करे सके तो इस्लाम ते अमल करे सके तो ई पांजो बर ताकत ना है बल्कि ई कायदे जी अने कानून जी आज़ादी है दस्तूर जी आज़ादी है जैसे बलबूते ते पाके पांजा हक जुड़े पिया। जमहूरी मुल्क है अने जमहूरियत में हर इंसान के अधिकार हुए तो जैके ही पिंड जी राय दे हर इंसान अरड़े वरें जो थियो इनके इख्तियार है। पाण वटि वॾी हिकिड़ी पार्टी भारत के अंदर अंग्रेज़ के दौर में 1885 आंकड़ो याद रखजा 1885 मुंबई में जैसे जन्म थियो गोकुल बाई यूनिवर्सिटी में कॉलेज में अंग्रेज़ इब्तिदा कई पोइ हलंदे हलंदे भारत की आज़ादी का पहिरीं इन में करोड़ों भारतीय शामिल थिया। अड़ी मजबूत पार्टी थी कांग्रेस जैसे चऊं था पर हाणे ये पार्टी थी पूरी 140 वरनि जी थी
हिकिड़ा मरी विया ऐं ॿिए दल बदल कयो, फ़रोग़ थी विया, विकिजी विया। इन पार्टीअ पांखे कुरो ॾिने, केतिरो नफ़ो ॾिने, केतिरो नुक़सानु ॾिने, इहे स्टेज जो ऐं वॾे कॉन्फ्रेंस जो मौज़ू आहे। पाण टूक में हिन मुल्क खे ॿी टुकड़े में विराए इहा कांग्रेस रही। इस्लाम जे नां ते अलॻि टुकर ॾिने, मुल्क खे तोड़े, ज़मीन तोड़े, पोइ टियों टुकर बांग्लादेश जो तोड़े। इहा कांग्रेस जो करतूत आहे, जंहिंजे करे उम्मत खे नुक़सानु थियो, भारतीय खे नुक़सानु थियो। अॼु आज़ादी के 80 वरे जे थिया आहिनि, तव्हां भारत में लड़ाई है, सिर्फ़ु उन ॾींहं जी लड़ाई है जे मुल्क त्रुटो, मुल्क त्रुटो। जे न कांग्रेस तोड़े में त अॼु हीअ हालत पंहिंजी न थी। पाण ऊंचा हुआसीं ऐं तरक़ीअ ते हुआसीं। 1949 में मस्जिद जो ताड़ो कंहिं लोक मस्जिद के कई, ताड़ो कंहिं लॻायो, इन कांग्रेस खे। वरी 86 में 1986 में ई ताड़ो खोले त इन ई खोले कांग्रेस खोले। अॻियां हली करे नरसी मार आओ कांग्रेस जो। तंहिंजे दौर में मस्जिद के नुक़सानु पुॻो ऐं उम्मत जो भारी नुक़सानु थियो। मुल्क में हिंदू मुस्लमान फसाद थिया, इन कांग्रेस कराए। हाँ जी मर्जी। मुसलमान के खाली हथियार बनाए, वोट बैंक बनाए, ये रे कांग्रेस। हाणे पूरी थी रही है। छेले बागे ॾींहं मुंहिंजा पाण इन जो जनाज़ो निकिरी चुको आहे। अने जेको इनखे वोट ॾिने साथ ॾिने, जीअं हींअर कच्छ में आहिर पटी आगड़ा वई त उन कांग्रेस ख़ैर खाई न कयो। ये चालाकी ऐं सियासत आहे। असीं हींअर कांग्रेसी थियूं त अॻियां जो वॾो टिकट ऐं वॾी सीट असांखे जुड़े, असीं आगड़ा अचूं, पिंड जे नफ़े लाइ कयो हुयो। ई कोई कांग्रेसी ऐं न को कांग्रेस में रहंदा। हाणे हींअर वोट हुआ 2-3 ॾींहं पहिरीं, वोटनि जो ख़ुलासो थियो। आके मज़ा वई ओॾा ॾिना, मज़ा वई उनखे पाण लीडर चूंडियो। पर हिते थोरा खे अहिड़ा कम थिया आहिनि जंहिंमें अलाह नाराज़ थियो। ढोल खड़ी पाण नाचकारा कया आहिनि, सामीअ वारी जी नचिया आहियूं ऐं आतिशबाज़ी आगबाज़ी कई आहे, फटाकिया फोड़िया आई, ॿियनि जूं वाड़ियूं दुखियूं आहिनि। तंहिं छतां फेसबुक मथे, मीडिया मथे रुगो कुफर, रुगो कलाम हले पियो। जीतले हालत इहे कयो हुयो, हारले पुठियां थिया आई, दौड़ायो हुयो। ई ग़लति कमु आहे। छलो हिकिड़ो जाके ऐं मुंदो चई मुंहिंजो अॼु जो बोल पूरो कयां थो त हार ने जीत होए थी। हारियल शख़्स सब्र करे वञे, जीतंदड़ शुक्र करे वञे। सिकंदर बादशाह मुल्क फतह कयईं, यूनान फतह कयईं। राति जो वॾो जश्न कढे, मुल्क सॼे में रोशनी कयईं ऐं जश्न में वियो पे तमामु वॾो जश्न हो, जीत जो, ख़ुशीअ जो। ॾिठे त हिकिड़ो फ़क़ीर परिया रोड जी पटड़ीअ मथे सुतो पियो आहे। सिकंदर पिंड घोड़े तां उतरी है, उनखे लत हड़ी उथियारे, ऐं बदमाश ऐं बदनसीब इंसान, मुल्क मूं फतह कया, यूनान फतह थी वई, जीती वियोसि न, तूं अञा सुतो पियो ईअं। त हीअं नारे ने जेको फ़क़ीर बोल चए, ई बोल मुंहिंजे पछ में बनीअ जे भाए खे आउं चवणु घुरां थो। जेको जीती विया उनखे आउं चवणु घुरां थो। तैर चए, बेशक तोखे मुबारकियूं, तूं भले जीते। मुल्क जीतण ऐं जीत मथे ख़ुशी करण, ई फाते अने जीतंदड़ राजा जो कमु आहे। पाण सुतले खे लतूं हणण, ई गॾोड़नि जो कमु आहे। वाख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।